रानीपुर में गोठाणन पारां पुलिस फुरलुट ॾाढ खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। ॻोठ पीरोज़ राजपुर वासन पुलिस चढ़ाई करे घरनि मां फुरलुट करण ऐं घरनि खे बाहियूं ॾेई सारण ऐं घरेलू पालतू जानवर वापसि न करण खिलाफ मर्दनि ऐं औरतुनि प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते पीपी जे मक़ामी अॻवान ज़िले काउंसलर गुलाम अब्बास राजपुर, सुभान खातून, करीमत खातून, सोबत खातून ॿियनि चयो त पुलिस मंशात फ़रोशनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण दौरान हिकु पुलिस एहलकार मोहम्मद वारिस नारे जो शहीद थी वियो हो। उन्हनि चयो त शहीद पुलिस एहलकार जे ख़ानदान सां असांजी हमदर्दी आहे, पर पुलिस ॻोठ पीरोज़ राजपुर में 27 घरनि मां करोड़े रुपयनि जी फुरलुट करे सोना ज़ेवर, लख रुपया रोक, हज़ारे मण कणिक खणी वई आहे। उन्हनि चयो त पुलिस घरनि, औताकनि, 5 ट्रैक्टरनि, मोटरसाइकिलुनि, खटुनि ऐं कपिड़नि खे केमिकल हारे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। उन्हनि चयो त असां वटि ज़िंदगी गुज़ारण लाइ कुझु बि न बचियो आहे। पुलिस केतिरा ई घरेलू जानवर काहे गुम करे छॾिया आहिनि। अहलकारनि औरतुनि ते वेश्याणो तशदुद करे ज़ख़्मी करे छॾियो आहे। ॻोठ में ख़ौफ़ पखिड़ियल आहे। उन्हनि चयो त पुलिस जे कहिड़ी कयल कार्रवाई जे लाइ JIT जोड़ियल जांच करे इंसाफ़ कयो वञे।